अस्सलाम वालेकुम। जीअं त आउं पेटीएलएफ प्राइमरी टीचर्स एसोसिएशन जो बुनियादी मेंबर आहियां ऐं मुंहिंजी उन तंज़ीम जी जेका हालति आहे उहा बर्दाश्त जोगी न आहे, उहा ॾिसण जहिड़ी न आहे। उन सूरत हाल में पेटीएलएफ इलेक्शन कमेटी जे चेयरमैन मोहतरम गाज़ी ख़ान जमाली साहब कल्ह हिकिड़ो वीडियो बयान जारी कयो आहे। उन वीडियो बयान ते जेको आहे उहो पाण ॻाल्हाईंदासीं ऐं साईं गाज़ी ख़ान जमाली जंहिं इन वीडियो बयान सां पाण पंहिंजी पत वावकी करे छॾी आहे, उन जे मुख़्तलिफ़ जेको ॻाल्हियूं आहिनि उन्हनि ॻाल्हियुनि ते पाण गुफ़्तगू कंदासीं। हिकिड़ी शइ वाज़े हुजे त साईं गाज़ी ख़ान जमाली हुजे, साईं ग़ुलाम रसूल महर साहब हुजे, साईं सिकंदर जतोई साहब हुजे या साईं हाजी शफ़ी मोहम्मद सठियो या को बि पेटीएलएफ जो ॿियो अॻवान, उहे सभु मुंहिंजे लाइ इंतिहाई क़ाबिल इज़त आहिनि ऐं क़ाबिल एतिराम आहिनि। पर जेसिताईं हू तंज़ीमी उहिदनि ते आहिनि ऐं तंज़ीमी ज़िम्मेवारियूं उन्हनि जे कुलनि ते आहिनि ऐं उन में जेकॾहिं हू गाफ़िल आहिनि ऐं उन में जेकॾहिं हुननि जी कोताही आहे त पोइ हुननि खे क़तई बख़्श कोन कबो ऐं हुननि सां का बि रिआयत कोन कबी ऐं उन्हनि खे हक़ ऐं सच चइबो। त हीअ जेको आहे सो मुंहिंजी जेका गुफ़्तगू आहे उहा इन बुनियाद ते सम्झी वञे ऐं ज़ाती बुनियाद ते न सम्झी वञे। पेटीएलएफ जे नाले ते जेके माण्हू कमाइनि था, जिन माण्हुनि जो गुज़र सफ़र आहे, जेके माण्हू तंज़ीम खे रोज़गार ठाहे वेठा आहिनि, उन्हनि सभिनी माण्हुनि खे सॼी सिंध में किथे बि पेटीएलएफ जे जेको बानी जान मोहम्मद जमाली साहब जी जेको कल्ह वरसी हुई, उन वरसी जे हवाले सां कंहिं बि उन शख़्सियत खे यादि न कयो ऐं हुन जे लाइ किथे बि को जेको आहे सो प्रोग्राम जो इनक़ाद न थियो ऐं किथे बि जेको आहे सो हुनखे भेटा पेश न कई वई। ऐं तंज़ीम जे नाले ते कमाइण ऐं खाइण वारा त सभु आहिनि, पर तंज़ीम जे बुनियादु रखंदड़, तंज़ीम जे बानी खे यादि करण जे लाइ केर बि तयारु कोन्हे। इहो हिकिड़ी अफ़सोस जो मक़ाम आहे ऐं जंहिं ते सिर्फ़ु अफ़सोस करे सघिजे थो। हाणे अचूं था साईं गाज़ी ख़ान जमाली जी गुफ़्तगू ते, जेको बयानु हुन जारी कयो हो कल्ह। अचो त ॿुधूं हुन छा चयो। असांजी 16 तारीख़ मीटिंग 21 तारीख़ सी जी सिंध गवर्नमेंट सां ॻाल्हियूं, मतिलबु उन जो छा थी रिज़ल्ट निकिरे, तंज़ीम वरी तारीख़ में थी वञे या का ॿी डेट थी मिले, उन खे नज़र में रखे करे असां सभिनी दोस्तनि मुतफ़िक़ थी करे ऐं असां इहो जेको 18 जनवरी 2026 ते जेको तालुकनि जी इलेक्शन रखी आहे, इहा असां ACT ते पहुतासीं। हाणे मसइलो इहो हुयो त कोर्ट जे आर्डर में बि इहो लिखियलु आहे त जॾहिं तव्हां शेड्यूल लाहियो त रेस्पोंडेंट नंबर 4 यानी साईं ग़ुलाम रसूल महर साहब ऐं रेस्पोंडेंट नंबर 5 यानी सिकंदर अली जतोई साहब, उन्हनि जी कंसेंट सां, उन्हनि जी सलाह सां उहो टाइम फ्रेम उन्हनि खां वठो, बाक़ी डेटूं वग़ैरह असां उहो करे वठंदासीं। मूं दोस्तनि जे इहा ॻाल्हि रखी त तव्हां उन्हनि खे बि ऑन बोर्ड वठो। त 21 तारीख़ खां अॻु में उन्हनि सर्कुलर जारी कयो, फ़ोन जे ज़रिए राब्तो कयो त उन्हनि सां हिकिड़ी बैठक थी वञे, जीअं शेड्यूल लहे थो उन जे करे जेको आहे सो कामयाबु शेड्यूल लहे, जीअं उन में को तज़ाद वग़ैरह न अचे। पर दोस्तनि असांजी का ॻाल्हि न मञी ऐं दोस्तनि जो त न स्टेक होल्डर सां का बि ॻाल्हाइण जी ज़रूरत कान्हे ऐं इन शेड्यूल ते जेको आहे सो सही करणी आहे। ते असांजा इख़्तिलाफ़ात अची पैदा थिया। हाणे हिते हाणे साईं गाज़ी ख़ान जमाली साहब जेको आहे फरमाइनि पिया त असां जेको आहे सो 18 तारीख़ वारो शेड्यूल तय कयो ऐं उन में जेको आहे सो साईं जिन जी रज़ामंदी शामिल हुई, पर इख़्तिलाफ़ सिर्फ़ु इन ॻाल्हि ते हो त जेको आहे उहो जेके स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि खे एतमाद में वठिजे, जेको ॿियनि साथियुनि न मञियो ऐं उन तां असांजा इख़्तिलाफ़ शुरू थिया। बुनियादी तौर ते इख़्तिलाफ़ जी ॻाल्हि साईं हिते इहा बयानु कई आहे। हाणे ही जेको साईं जो बयानु आहे, जेको अञा बाद में साईं वरी ॻाल्हाईंदा, उहो बि तव्हां ॿुधिजो। इन सॼे बयान में साईं गाज़ी ख़ान जमाली पंहिंजो पाण खे मुजरिम ठारायो आहे ऐं पंहिंजो पाण खे जेको आहे सो जज कयो आहे ऐं पंहिंजो पाण खे वरी जेको आहे सो वकील बि कयो आहे। तव्हां ॿुधिजो ऐं ॾिसिजो त साईं अॻिते वधीक जेको आहे सो छा था चवनि। असांजी मरकज़ी इलेक्शन कमेटी तश्कील ॾिनी वई त पेटीएलएफ जे आइन मुताबिक़ जेका इलेक्शन कमेटी हूंदी आहे उहा उन इदारो तालको हुजे, ज़िलो हुजे या मरकज़ हुजे, उन जी वर्किंग कमेटी जो इजलास में घुराइबो आहे। उन मंझां अक्सर राय सां जेको फ़ैसिलो ईंदो आहे उहा जेको आहे सो इलेक्शन कमेटी उन सतह जी चूंडी वेंदी आहे। हाणे असां वटि सूरत हाल इहा थी जो असां वटि जेका इलेक्शन कमेटी आहे मरकज़ जी, उहा सही सां निकिती इंडस्ट्री डिपार्टमेंट जी सही सां,
हालांकि जेके कोर्ट सखराए कोर्ट जेको नवंबर में लेटर कढियो हो उन लेटर में किथे बि इहो ज़िक्र कोन्हे त तव्हां अॻु में जेका साईं अशरफ बिरोई ऐं अमानुल्ला खान बहार वारनि जेका इलेक्शन कमेटी उनखे तव्हां ख़तमु करे ऐं तव्हां नई इलेक्शन कमेटी उनमें सिर्फ़ु इहो हुयो त तव्हां मॉनिटर जेके आहिनि से ॿिन्ही ग्रुपनि खां वठी ऐं तव्हां उहे मॉनिटर जे थ्रू जेको आहे इलेक्शन कमीशन जेका आहे उनजे मथां मॉनिटर मुक़ररु कयो ऐं तव्हां इलेक्शन करायो। जिन फरमाइनि पिया त जेको असांजी तंज़ीम जी जेका इलेक्शन कमेटी जुड़ंदी आहे यूनिट खां वठी मर्कज़ ताईं उहा उन इदारे जे वर्किंग कमेटी मां सिलेक्ट कई वेंदी आहे ऐं असांजी जेका इलेक्शन कमेटी हुई उहा जेको आहे उहो इंडस्ट्री डिपार्टमेंट तरफ़ां जारी कई वई, उहा उन तरफ़ां नोटिफाई कई वई। सो ऐं साईं चए पियो त जेको कोर्ट लेटर कढियो हो उन में इहो कोन लिखियलु हो त जेको आहे सो तव्हां नई इलेक्शन कमेटी ठाहियो, उन में इहो लिखियलु हो त तव्हां जेको आहे सो इन इलेक्शन कमेटी जे मथां निगरान मुक़ररु करियो। साईं गाज़ी ख़ान जमाली साहब उस्ताद एतिरा सादा आहिनि या एतिरा बेअकुल आहिनि या तव्हां कुझु वधीक सियाणा आहियो जो ईअं माण्हुनि खे बेवकूफ़ था ठाहियो। साईं हाजी नाज़िर साहब तव्हांजी इलेक्शन कमेटी ठहण वक़्तु नोटिफाई थियण वक़्तु केतिरियूं रड़ियूं कयूं हुयूं त इहा इलेक्शन कमेटी गैर आइनी आहे, असांखे कोन थी खपे, असांखे नामंज़ूर आहे। तव्हां छो हलफ़ कयो? तव्हां छो जेको आहे सो उन नोटिफिकेशन खे क़बूल करे पंहिंजी जनरल सेक्रेटरी सिंध जी सीट छॾे हेॾां इलेक्शन कमेटी जा चेयरमैन अची थिया? कंहिं गन पॉइंट ते त तव्हां हे कोन कयो, पोइ तव्हां छो इलेक्शन कमेटी में आया? ऐं गैर आइनी इलेक्शन कमेटी जेका तव्हां चओ पिया इंडस्ट्री वारनि जे तरफ़ां नोटिफाई थी उनजो हिसो तव्हां छो थिया? पेटेलफ जे आइन जी भञकड़ी त ओॾी महिल शुरू थी वई जॾहिं मर्कज़ी इलेक्शन कमीशन जो नोटिफिकेशन इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट जे हिकिड़े कामोर जे हथां सिग्नेचर थी लथो ऐं हलफ़ बि जेको आहे उन खणायो त पेटेलफ जी आइन त उते ई धूड़ थी वियो। पेटेलफ जो आइन धूड़ थियणु, मोहतरम साईं गाज़ी ख़ान जमाली, पेटेलफ जो आइन त उते ई धूड़ थी वियो। किथे? जिते पेटेलफ जे मर्कज़ी इलेक्शन कमेटी खे हिकिड़े कामोरे इंडस्ट्री वारे कामोरे हलफ़ खणायो। मुंहिंजा साईं उन हलफ़ में बोस्की वारो पटको ॿधी तव्हां वेठा हुआ, असां न वेठा हुआसीं। उन महिल तव्हांजो होश, उन महिल तव्हांजा हवास, उन महिल तव्हांजो अकुल किथे हो? तव्हां पेटेलफ जी मर्कज़ी ऑफिस में पेटेलफ जे आइन खे धूड़ छो पे कयो? छाजे लाइ तव्हां कयो? कहिड़ी ज़रूरत हुई? आख़िर कहिड़ी मजबूरी हुई तव्हांजी? या जेको आहे सो तव्हांजो दिमाग़ु उन वक़्तु सालिम न हो जो तव्हां जेको आहे सो हिकिड़ो गैर आइनी क़दम खयो ऐं जिते पेटेलफ जो आइन धूड़ पे थियो ऐं उन में जेको आहे सो तव्हां पटको ॿधी वेठल हुआ। ताज़ो 2 तारीख़ ते तलहार में जेको आहे तलहार जे उते इलेक्शन कमीशन ते मीटिंग थी, इंडस्ट्री वारो बि आयो, असां बि आयासीं त इंडस्ट्री वारे उन्हनि खां उहो मां तव्हांजे इन अॼोके सोशल मीडिया जे तवसो त मां लाइव इहा ॻाल्हि माना हिकिड़ो ऑथेंटिक वे में कयां थो त 3 लख रुपया उन्हनि खां नोटिफिकेशन जा डिमांड कया विया। मूंखे इलेक्शन कमीशन असां 90% सिंध जा इलेक्शन कमीशन जा नोटिफिकेशन कढिया आहिनि, असां उन्हनि दोस्तनि खे उते पहुचाया आहिनि, तालकनि खे ज़िलनि खे उते पहुचाया आहिनि, असीं पन्ना बि पंहिंजा वरिता आहिनि, कंपोज़ बि पंहिंजे खीसे मां करायो आहे। असां उन्हनि खे हिननि उते पहुची करे जेको आहे 3 लख रुपए जी डिमांड कई ऐं उन जे बावजूदि हफ़्ते खां पोइ हुनजो लेटर चवा करण जी, छो जो कोर्ट में ॻाल्हि हुया, हफ़्ते खां पोइ जेको आहे हुनजो लेटर कढियो। साईं जनाब गाज़ी ख़ान जमाली साहब, अॼु त तव्हां सफ़ा गामू सचार थी वेठा आहियो ऐं सफ़ा सच पिया ॻाल्हायो। त असांखे इहो बि ॿुधायो त 2 तारीख़ ते जेका तलहार में गॾिजाणी थी हुई जंहिंमें इंडस्ट्री वारो नवीद मरी साहब आयो, तव्हां बि उन सां गॾु वेठा हुआ ऐं उन जॾहिं 3 लख रुपए जी तव्हां खां डिमांड कई त 3 लख रुपया वठाए ॾियो, त पोइ उहो सौदो तव्हां घणे में तय कयो? 3 लख जी जॻह ते तव्हां तहलके तलहार जी इलेक्शन कमेटी घणे में जेको आहे सो उहो लेटर कढायो? थोरो इहो ॿुधाए छॾियो सॼी सिंध जे उस्तादनि खे। तव्हां चओ पिया त 3 लख रुपया जेका इंडस्ट्री वारे डिमांड कई हुई तलहार तहलके जी इलेक्शन कमेटी जो नोटिफिकेशन जे लाइ, त पोइ उहो घणे में तय थियो ऐं तव्हांखे घणो हिसो मिलियो ऐं इंडस्ट्री वारे खे घणो मिलियो? थोरो इहो बि त ॿुधाए छॾियो या पोइ वरी असां ॿुधायूं त उहो सौदो तव्हां घणे में ठाहियो, तव्हांखे घणी मज़दूरी मिली ऐं इंडस्ट्री वारे खे घणे मिली? इंडस्ट्री जे शेड्यूल खे असीं कोन था मञूं ऐं इन शेड्यूल सां असांजो को बि तालुक न आहे। दोस्तनि रखियो आहे त चेयरमैन मुतफ़िक़ आहे, ऐं इन शेड्यूल सां मुतफ़िक़ न आहियां ऐं इन शेड्यूल तहत असांजो को बि दोस्त इलेक्शन प्रोसेस में हिसो न वठंदो। हाणे आया न असली ॻाल्हि ते त इन शेड्यूल खे आउं कोन थो मञां ऐं इन शेड्यूल तहत असांजो को बि जेको आहे सो साथी इलेक्शन में हिसो न वठंदो।
तव्हां ई त चयो त जेको इहो इलेक्शन जो शेड्यूल असां पाण गॾिजी सलाह मशवरे सां थोरो परे थोरो देरि सां इन जे करे जारी कयोसीं जो जदोजहद हलंदड़ हुई ऐं असां सोचियो त जेको आहे सो इहे जदोजहद वारा मामला बि हिकिड़े पासे थी वेंदा ऐं तेसीं ताईं जेको आहे सो पेटियल इलेक्शन लाइ माहौल साज़गार थी वेंदो ऐं तव्हां पाण चयो त असां इहो तइ कयो ऐं असांजा इख़्तिलाफ़ सिर्फ़ु इन ॻाल्हि ते थिया त स्टेक होल्डर्स खां नथा पुछूं इन जे करे ऐं हाणे वरी तव्हां चयो पिया त असांखे जेको आहे सो इहो इलेक्शन जो शेड्यूल मंज़ूरु कोन्हे ऐं असां इन ते इलेक्शन कोन कंदासीं। ऐं ॿुधायां तव्हां छाजे लाइ इलेक्शन नथा करणु चाहियो, छो त तव्हांजे जेको आहे सो ग्रुप वारनि, छो त तव्हां आयो ई ग्रुप बंदी वारे मामलनि में सरगर्म ऐं ग्रुप बंदीअ खे फ़रोग़ ॾियो पिया त तव्हांजे जेके ग्रुप वारा साथी आहिनि जिन में साईं ग़ुलाम रसूल महर साहिबु ऐं ॿिया, उन्हनि जो इहो ख़्यालु आहे त हाजी शफ़ी साहिब जो जेको आहे उहो टाइम जेको पीरियड आहे इलेक्शन में बीहण जो उहो अॻिते निकिरी वञे त उनखां पोइ जेको आहे सो इलेक्शन कराइजे। हाजी शफ़ी खे इलेक्शन खां आउट करण जे लाइ तव्हां जेको आहे सो इहो रोलो विधो आहे। माज़ी में साईं इंसार छलगिरी साहिब सां बि इहा जेको आहे सो नाइंसाफ़ी थी हुई, उन में साईं सिकंदर जतोई समेत जेको आहे सो ॿिया खोड़ सारा उस्ताद बि इन में अॻवान जेके आहिनि उहे शरीक रहिया हुआ त नाइंसाफ़ी तंज़ीम में कंहिंसां बि थिए उहा नाइंसाफ़ी हमेशह नाइंसाफ़ी रहंदी। त उहा नाइंसाफ़ी माज़ी में साईं इंसार झलगिरी सां थी, उनखे टारगेट कयो वियो, उनखे निशानो बणायो वियो ऐं हिन दफ़े जेको आहे सो साईं हाजी शफ़ी सेठियो खे जेको आहे सो इलेक्शन खां आउट करण जे लाइ इन नाइंसाफ़ी जो बुनियादु विधो पियो वञे तव्हांजे ज़रिए ऐं तव्हां उहो धंधो जेको आहे उहो शुरू कयो आहे ऐं तव्हां इलेक्शन कमेटी जे जेको शेड्यूल आहे उनखे नथा मञियो ऐं उन तहत जेको आहे सो इलेक्शन में हिसो नथा वठणु चाहियो। मां तारीख़ पंहिंजी गंदी कोन थो करणु चाहियां, मां पंहिंजो जेको मुस्तक़बिल में मां दोस्तनि जे अॻियां सुरखुरू थियणु चाहियां थो त अहिड़ी इलेक्शन कमीशन में मां नथो रहणु चाहियां जंहिंमें इंडस्ट्री डिपार्टमेंट मुदाख़लत करे ऐं तंज़ीम जी जेका इलेक्शन आहे उहो शफ़ाफ़ न थिए ऐं उस्तादनि सां नाइंसाफ़ी थिए। मां ऐं तंज़ीम सां कॾहिं बि धोखो नथो करे सघां। साईं गाज़ी ख़ान जमाली साहिबु, तव्हांजी तारीख़ रुगो गंदी कोन्हे, तव्हांजी तारीख़ कारी आहे, तव्हांजी तारीख़ ऊंदहि आहे। उहा ईअं त तव्हां पेटीएलएफ में 4-4.5 साल मरकज़ी उहिदे ते रहिया, तव्हांजे ज़िले दादू में उस्तादनि जी DPC प्राइमरी खां HST PST टू HST जेका DPC आहे उहा 11 सालनि में न थी। हलो, तव्हां खां अॻु वारो टाइम त ठीकु आहे, पर तव्हां जेके 4 साल जेके उहिदनि ते रहिया उन में तव्हां छा कयो? असांजो बदीन ज़िले जो हिकिड़ो फ़ुकरा, हिकिड़ो मौलाई सदर साईं नूर मोहम्मद सुमरो, जिते जेको आहे सो उन ज़िले बाडी साईं नूर मोहम्मद सुमरियारी जे साम्हूं हिकिड़ी हथ ठोकी एक्शन कमेटी ठाहे हुनखे नाकाम करण जे लाइ कोशिशूं कयूं वयूं, बिल्कुलु ईअं जीअं साईं ग़ुलाम रसूल महर ऐं तव्हां वारी बाडी खे नाकाम करण जे लाइ मरकज़ी सतह ते मुख़ालिफ़ साथियुनि कोशिशूं कयूं। ईअं साॻी तरह जेको आहे सो बदीन ज़िले में बि जेको तव्हांजी ऐं तव्हांजे साईं ग़ुलाम रसूल महर जी सरपरस्ती हेठि हिकिड़ी एक्शन कमेटी ठही ऐं असांजे ज़िले जे सदर साईं नूर मोहम्मद सुमरो खे जेको आहे उहो नाकाम करण जे लाइ पूरा ज़ोर लॻाया विया। पर हुन फ़क़ीर जेको आहे सो प्राइमरी खां HST PST टू HST 2 DPCयूं कराए उस्तादनि खे HST जा प्रमोशन ॾियारिया ऐं तव्हां छा कयो? मरकज़ी सतह ते त छॾियो, उते त हूअं ई तव्हांजी तारीख़ जेको आहे सो गंदी आहे ई आहे, पर तव्हां पंहिंजे ज़िले में बि जेको आहे सो पंहिंजी तारीख़ खे साफ़ु न करे सघिया ऐं उते जेको आहे सो इहो प्रमोशन बि न कराए सघिया। इन खां वधीक ॿियो तारीख़ तव्हांजी गंदी कहिड़ी थींदी जो तव्हांखे हींअर फ़िक्र थियो आहे? असां सम्झूं था ऐं असांखे ख़बर आहे त तव्हांखे जेको आहे सो तारीख़ जो पंहिंजी तारीख़ ठाहिण जो जेको फ़िक्र आहे उहो छो आहे। उहो तव्हांखे हिकिड़ो ई हो त तव्हां जेको चवंदा आहिनि त मीठा हप हप ऐं कड़वा थू थू, त तव्हां जॾहिं ग़ैरआइनी तौर ते जंहिंजो तव्हां इक़रार बि करे वेठा आहियो उहो हलफ़ पे खयव, तॾहिं तव्हांखे जेको आहे सो इहे शयूं यादि कोन हुयूं। हाणे तव्हां चओ था त उहो ग़ैरआइनी अमल हो ऐं हाणे तव्हां जेको आहे सो चओ था त जेको इहो पैसा थो वठे ऐं पैसनि में हेसि ताईं त तव्हां भाङे भाईवार रहिया आहियो। जेके बि तव्हां कयूं आहिनि अमल कया आहिनि जेके, उन्हनि सभिनी में त तव्हां भाङे भाईवार रहिया आहियो ऐं हाणे तव्हां चओ था त उहो पैसा थो वठे, हाणे तव्हां चओ था त हीअ ग़ैरआइनी अमल आहे। पहिरीं तव्हांखे छा थियो हो? पहिरीं तव्हांखे इहो फ़िक्र कोन हो त तव्हांजी तारीख़ गंदी थींदी, तव्हांजी तारीख़ कारी थींदी, तव्हांजी तारीख़ ऊंधी थींदी, ऊंदहि थींदी ऐं उहा ऊंदहि थी चुकी आहे ऐं उनजो तव्हां टेंशन न वठो। उहो तव्हां जेको आहे सो तव्हांखे टेंशन उनजो आहे बि कोन ऐं टेंशन तव्हांखे कंहिं ॿी शइ जो आहे, उनजो ज़िक्र थी चुको आहे ऐं बाक़ी छिके रखो कम खे, अला मालिक आहे।
हाणे अचूं था साईं हाजी शफ़ी मोहम्मद सचो साहिब ते। त साईं हाजी साहिब, तव्हांजे लाइ एतिरो अर्ज़ु आहे त तव्हां जेको सर्विस स्ट्रक्चर जे लाइ कमु कयो पिया, इहो कमु जेको आहे सो साईं ग़ुलाम रसूल महर ऐं उनजी काबीना जो हो ऐं आहे। तव्हां पराए कम में हथु विधो आहे ऐं ॿियनि जे कम में हथु विधो आहे, उहो उनजे पोयां तव्हांजी नियत इहा हूंदी त उस्तादनि जो भलो थिए, या जेको आहे सो तव्हांखे इलेक्शन में बीहणो आहे, उन जे लाइ जेको आहे सो तव्हां इहो कमु करियो पिया त जीअं इहो कमु करे ऐं इलेक्शन में वञा त जीअं मूंखे इलेक्शन खटण में आसानी थिए। वला इल्म तव्हांजी नियत छा आहे, ख़ुदा थो ॼाणे। ऐं असां तव्हांजी नियत ते नथा ॻाल्हायूं, असां सिर्फ़ु इहा ॻाल्हि था करियूं त सर्विस स्ट्रक्चर सुठो या ख़राबु उहो तव्हांजे खाते में वेंदो। जेकॾहिं सर्विस स्ट्रक्चर सुठो हूंदो त नसुलनि ताईं जेको आहे सो सिंध जा उस्ताद तव्हांजा थोरा ॻाईंदा रहंदा ऐं उहो क्रेडिट तव्हां ॾेई वेंदो, भले केरु छा बि करे। पर जेकॾहिं सर्विस स्ट्रक्चर में उस्ताद जो नुक़सानु थियो, या जीअं तव्हां अंग अखर जेके मिलनि था उहे ज़ाहिर नथा करियो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, या उहे जेको आहे सो सेंसर करियो था, मुमकिन आहे त उन्हनि जो जेको आहे सो घुर्ज हुजे ऐं उन्हनि खे लिकाइण जी, पर तव्हां घटि में घटि पंहिंजे एतमाद वारे साथियुनि सां उहे शयूं ज़रूरु शेयर कंदा करियो, किथे ईअं न थिए जो सरकार ऐं जेके ब्यूरोक्रेट्स आहिनि उहे को अहिड़ो सर्विस स्ट्रक्चर न ॾेई विझनि जो पोइ उन सर्विस स्ट्रक्चर जा तव्हां धणी बि न थियो, ऐं पोइ उहो सर्विस स्ट्रक्चर जहिड़ो बि हूंदो उहो तव्हांजे ई खाते में हूंदो। पोइ सुभाणे ईअं न चइजो त जेको आहे सो रिटायर माफ़िया, रिटायर खग, या जेको आहे सो जेको साबिक़ा मरकज़ी अॻवान ऐं क़यादत गॾिजी करे उस्तादनि जो सर्विस स्ट्रक्चर जेको आहे सो उहो तब्दील करायो, या नुक़सान वारो करायो, या शर्त शराइत वारो करायो, त पोइ इहा ॻाल्हि तव्हांजी केर बि यकीन कोन कंदो, न तस्लीम कई वेंदी। लिहाज़ा तव्हां सर्विस स्ट्रक्चर जो कमु कयो पिया, तव्हांखे शाबस हुजे, पर घटि में घटि तव्हां जेको आहे सो इहा शयूं शेयर कंदा करियो, पब्लिक कंदा करियो, घटि में घटि पंहिंजे एतमाद वारे माण्हुनि खे ज़रूरु ॾेखारींदा करियो, किथे ईअं न थिए जो सरकार हुन में का अदाई आख़िरी करे वञे ऐं पोइ उस्ताद जेको आहे सो उहो सॼी ज़िंदगी उहो कारो दाग़ तव्हां ते लॻी वञे। सो इन जे लाइ तव्हांखे अर्ज़ु आहे त तव्हां पंहिंजो इन शइ जो ज़रूरु ख़्यालु करियो। साईं ग़ुलाम रसूल महर साहिबु, तव्हां सिंधी में अमर जलील जो हिकिड़ो किताबु आहे, उनजो नालो आहे नेठि गूंगे ॻाल्हायो। ऐं तव्हांजे लाइ एतिरा मां ईअं त कोन थो चवां, पर तव्हां मुसलसल जेको आहे सो साइलेंट मूड ते रहिया आहियो, ऐं तव्हां उस्तादनि जे मामलनि ते हक़नि ते कॾहिं बि जेको आहे सो न ॻाल्हायो आहे, न जेको आहे सो का जदोजहद कई आहे, ऐं जेकॾहिं का कई बि आहे त उनखे तव्हां अहिड़े तरीक़े सां ख़तमु कयो आहे जो उनजो को बि नतीजो कोन मिलियो आहे। हाणे नेठि तव्हां ॻाल्हायो, तव्हां साइलेंट मूड तां हटिया, तव्हां हिकिड़ी पोस्ट रखी आहे, उहा बि इलेक्शन वारे मामले ते, त जेको आहे सो असां इन इलेक्शन जे शेड्यूल खे नथा मञूं, असां शाहिद मोहम्मदीअ जे जेको आहे सो लाथल शेड्यूल खे कोन मञंदासीं, छो त शाहिद मोहम्मदी जेको आहे उहो तकरारी रहियो आहे। तव्हांजी इन ॻाल्हि सां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियूं त शाहिद मोहम्मदी जो किरदारु जेको आहे उहो अॻूणी इलेक्शन में मशकूक ऐं जेको आहे सो ग़लति हो। इहा ॻाल्हि तव्हांजी वजह आहे, उनखे बिल्कुलु लाहिणु खपे, ऐं उन जी सरपरस्ती या निगरानीअ में कहिड़ी इलेक्शन थींदी, इहा ॻाल्हि सही आहे, पर हू इलेक्शन जो जेको आहे उहो आहे बि कुझु कोन, ऐं उन जे इलेक्शन जा के उन वटि अख़्तियार बि कोन्हे। इलेक्शन जो शेड्यूल उहो ई लथो आहे जेको पंहिंजे चेयरमैन साईं गादी ख़ान जमाली जंहिं ते मुतफ़िक़ थियो, रुॻो उन सही न कई त उन सां को फ़र्क़ु नथो पए। बाक़ी शाहिद मोहम्मदी मां बिल्कुलु ख़दशा तव्हांजा जाइज़ आहिनि, ऐं हू कुझु बि करे सघे थो, ऐं हू कंदो बि सही, ज़रूरु कंदो, पर तव्हां ॿुधायो त तव्हां वटि ॿियो कहिड़ो साख वारो माण्हू आहे? माण्हू त खोड़ आहिनि सिंध में साख वारा, पर तव्हां वटि कहिड़ो आहे? तव्हांजी टीम मां ॿियो कहिड़ो माण्हू आहे? तव्हां त साईं गाज़ी ख़ान जमाली जहिड़ो माण्हू ॾिनो, जंहिंजे जेको आहे सो प्रकारनि जी हींअर तव्हांखे ख़बर पइजी वई त हुन जेको सो छा ॻाल्हायो आहे, हुनजी वीडियो जेको मूं जंहिं ते जवाबु ॾिना आहिनि, उन्हनि जा जवाब जेकॾहिं तव्हां वटि बि हुजनि त तव्हां बि ॾेई छॾिजो। त बाक़ी रही ॻाल्हि साईं सिकंदर जतोई साहिब जी, ॾिसो साईं सिकंदर जतोई, मां बि जेको आहे सो के सुठियूं उमेदूं उस्तादनि खे या सिंध जे माण्हुनि खे कोन्हे, पर जेको हिकिड़ी उनजी सुठाई इहा आहे, भलाई उनजी हिकिड़ी इहा आहे जो जेका तव्हां इलेक्शन जी फ़ीस जेका आहे उहा 700-800 रुपया वठण पे चाही, ऐं वठी तव्हीं खाई बि विया। तव्हांजी जेका हाजी अशरफ बिरोई साहिब वारी इलेक्शन कमेटी हुई, उनजी मौजूदगीअ में तव्हां लखें रुपया जेको आहे सो फ़ीस वठी खाई विया आहियो। त उहा फ़ीस जेको आहे सो हिननि 100 रुपया ताईं कराए छॾी, त इहो जेको आहे सो घटि में घटि हिननि खे एज़ाज़ ऐं क्रेडिट ॾिजे थो, त घटि में घटि इहा त हिननि हिकिड़ो जेका ॻाल्हि चई उहा कराई, वरना तव्हां त इते बि जेको आहे सो उस्तादनि खे ॾंगियो पे, फटियो पे ऐं रहिड़ियो पे, जो 800 रुपया तव्हां उस्तादनि खां फ़ीस पे वरिती। साईं ग़ुलाम रसूल महर साहिबु, तव्हां इंतहाई शरीफ़ नफ़्स माण्हू आहियो हाजी साहिबु,
तव्हांजे लाइ हा साईं हाजी गुलाम रसूल साहिबु लख इज़तूं आहिनि। तव्हां इलेक्शन जो जेको पीरियड आहे, टाइम आहे, उन में सॉरी जेको तव्हांजो टेन्योर रहियो सदारत जो, उहो कारो दौर रहियो आहे उस्तादनि जे लाइ। सो महिरबानी करे हाणे तव्हांखे पंहिंजी जेको आहे सो थोरो ज़मीर ज़र्फ़ ऐं इज़त नफ़्स खे हाज़िर रखी करे उस्तादनि जी तनज़ीम जी पचर छॾणु खपे। उन जे करे जो ही जेका तनज़ीम आहे उहा उनखे तव्हां उस्ताद तव्हांखे ॾिठी वेठा आहिनि ऐं तव्हांजी कारकर्दगी जेको आहे सो उहा सभिनी उस्तादनि जे अॻियां आहे। ऐं तव्हां जेकॾहिं को कमु कयो आहे त तव्हांखे आउं दावत बि ॾियां थो ऐं चैलेंज बि ॾियां थो त तव्हां जेको आहे सो पंहिंजो सीने ते हथ हणी उहो कमु ॿुधायो त तव्हां इन 4 सालनि 5 सालनि में जेको आहे सो उस्तादनि खे कहिड़ो फ़ाइदो ॾिनो आहे। तव्हां त साईं उस्तादनि खे फ़ाइदे बदिरां नुक़सानु ई ॾिनो आहे। तव्हां त जेको आहे उहो उस्तादनि ते जेको सरकार जेके मामला मढ़िया, जेके कहर कया, उन में तव्हां भाङे भाईवार रहिया, चुप रहिया। उस्ताद रड़ियूं कंदा रहिया सर्विस स्ट्रक्चर जे लाइ, उस्ताद रड़ियूं कंदा रहिया पंहिंजे बुनियादी हक़नि जे लाइ, ऐं तव्हां ख़ामोश रहिया। ऐं तव्हांजी इहा ख़ामोशी हींअर अची टुटी आहे जॾहिं इलेक्शन कमेटी जो शेड्यूल लथो आहे। सो इहा तव्हांजी जेको ॻाल्हाइणु आहे उहो बि थोरो अजीब आहे ऐं सम्झ में न आयो त तव्हां छा था चाहियो। बहरहाल असां उमेद था करियूं त हाणे जेको आहे सो उहे सभु पंहिंजो पेर संभालींदा ऐं पंहिंजो पाण खे इज़त सां पंहिंजे घर विहारींदा जिन माण्हुनि तनज़ीम ऐं उस्ताद सां दुश्मनी कई आहे ऐं तनज़ीम ऐं उस्ताद जो जेको आहे नुक़सानु कयो आहे। उन्हनि सभिनी खे हथ ॿधी इल्तिजा आहे त बाबा महिरबानी करियो तनज़ीम जी पचर छॾियो ऐं तनज़ीम जेको आहे सो जेके नौजवान आहिनि जिन जो मुस्तक़बिल आहे उन्हनि जे लाइ जेको आहे सो उन्हनि खे अहिड़ी तनज़ीम ॾेई वञो जेका उस्तादनि जे हक़नि जे लाइ, जेका जेको आहे सो तइलीम जे लाइ बहितर कमु करे सघे। अवां सभिनी जी महिरबानी, लख लाइक, साथ सलामत।